इन शाइरी के हवाले से तव्हां का सिख्या वरती या तव्हांजो उस्ताद बचपन में इहो शौक़ु थियो या जवानी में, ऐं शाइरी करण जी असल वजह छा आहे? हिकिड़ो त शौक़िया हूंदो आहे, हिकिड़ो त इश्क़ आहे, उहो रंग आहे। शाइरी सिखण जी शइ न आहे। सिखण सां हुजे हा त हर माण्हू शाइर हुजे हा। हाणे ही मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजो ख़ानदान सॼो शाइर नथा थियनि। तव्हांखे धकु लॻंदो दिलि में, पोइ तव्हां कंदव न। त ही सॼो इश्क़ जो चकर आहे। पोइ लाज़मी हिकिड़ी मंज़िल आहे, उहा नथी हासिलु थिए, पोइ माण्हू ज़ाम कंदो आहे। जेका मोहबत असली नथी मिले, पोइ उन मोहबत जे करे थींदो आहे सॼो कमु। ऐं फौजिया सुमरो या जेके ॿिया तव्हां नाला वरिता, सिंध जा नाले वारा रागी थी बि गुज़रिया, ऐं हिन वक़्तु ताईं तव्हांजी शाइरी जेका आहे हले पई, त फौजिया सुमरो सां कॾहिं की मुलाक़ात थी? असल में मुंहिंजी शाइरी स्टार्टिंग जेका थी न 88 खां थी, 1988 खां। त 1990 में उर्सचंद जो मुंहिंजो मशहूरु कलाम हो, टोड़े में यारानी माशाअल्लाह जानी मरी कोन वेंदुसि इते ई रहंदुसि। उन खां पोइ मूंखे कंपनी वारनि घुरायो हुते। उन खां पोइ मूंखे चयो तोखे पंहिंजी पेमेंट मिलंदी ऐं शाइरी अॼु खां वठी तूं ॿिए पासे न ॾे। त फौजिया जी जीअं मुलाक़ात हर कंहिंजी पंहिंजी तबियत, पंहिंजो लहजो, पंहिंजो अख़लाक हूंदो आहे इंसान जो। त हू जीअं मूंसां मिली त बरज़ा त मोहबत ॾियण ऐं वठण उहा अलॻि हिकिड़ी शइ आहे। बेशक